नज़र ज़िक्र कंदासीं हिते ॾखण जे हवाले सां जिथे बख्शा शाह खे घारो पइजी वियो आहे जॾहिं त आपाशी अमलो न पहुचण करे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधी वरितो आहे जा वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि ही मालूम करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ॾखण मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर हज़ार ख़ान चांडियो। जी हज़ार ख़ान जी बिना ॾखण लॻे ॻोठ तीरचंदाम वटि अॼु ॿियो भेरो बसो शाख खे 10 फुट घारो लॻो आहे जंहिं सबबि टमाटे जो फसल ऐं मच्छीअ जे तलाउ में पाणी काए पियो आहे जंहिं सबबि जेको आहे ॻोठाणनि जो आबादगारनि जो जेको आहे लखें का नुक़सानु थियो आहे। आबासी अमलदारनि जी वॾी नाअहली आहे बसो शाख खे अॼु ॿियो भेरो घारो लॻो आहे ऐं आबासी अमलदारनि टको खणी ॾिनो नाहे कयो। ॻोठाणा आहिनि उन्हनि KT न्यूज़ खे अयूब ऐं सीरियल जेको आहे ॿोहिड़ो आहिनि उन्हनि KT न्यूज़ खे ॿुधायो आहे त जेको आहे ॿियो ॿ ॾींहं अॻु जेको आहे साॻे हंधि घारो लॻो हुयो जेको पिणु असां पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे बंदि कयोसीं ऐं जेको आहे आपाशी अमलदार खे अॼु बि जेको आहे असां जेको आहे आपाशी अमलदार खे इतलाह ॾिनो आहे पर उहे हिमत ई न आहिनि पता अॼु बि असां पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे घारो बंदि करे रहिया आहियूं। जी हज़ार ख़ान जी तव्हां ॿुधाए रहिया आहियो त 2 ॾींहं पहिरियां बि साॻे हंधि घारो पियो हो ऐं उन खां अलावा ही ॿियो भेरो आहे जो घारो पियो आहे आख़िर इंतज़ामिया या जेके ही आहिनि आपाशी अमलदार उहे नोटिस छो न था वठनि? जी मीना मां खे ॿुधायो नाज़रीन खे ॿुधायो त हे जेको इंतिहाई जेको आहे आपाशी अमलदार जी नाअहली आहे जो उन्हनि खे ॻोठाणनि आबादगारनि इतलाह कयो आहे ऐं उनजे बावजूद बि उहो जेको आहे उन्हनि जेको आहे टक खणी जेको आहे ॿियो नाहे कयो ऐं उन्हनि जी जेको आहे इंतिहाई नाअहली आहे हिन वक़्तु बि जेको आहे जेके ॻोठाणा आहिनि ऐं आबादगार आहिनि पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे बंदि करे रहिया आहिनि। उन्हनि जेको आहे सेक्रेटरी आपाशी ऐं मिनिस्टर जेको आहे उन्हनि खां जेको आहे घुर कई आहे त आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई करे ऐं असांखे जेको आहे इंसाफ़ ॾियारे वञे। अच्छा इन घारे सबबि ॻोठाणनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे? जी बिना जेको हिन में जेको टमाटर जो फसल हुयो ऐं मच्छीअ जो तलाउ आहे उन्हनि में पाणी काए पियो आहे जंहिं सबबि उन्हनि जो जेको आहे ॻोठाणनि जो ऐं आबादगारनि जो जेको लखें रुपए जो नुक़सानु थियो आहे। वॾी महिरबानी अवां जी हज़ार ख़ान चांडियो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद हो ॾखण जे बख्शा शाह खे ॿियो भेरो घारो पियो